अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों जेका किस्त अचण वारी आहे उन जी तफ़सीलात तव्हांखे ॾींदा हलूं त छा उन में ओठो पंहिंजी चाल में कामयाबु थींदो रईस गफ़ार ख़ान खे कन्विंस करण में ऐं उन जे ॻोठ में दाख़िल थी करे छा हू रॿनि खे मीरा जे बारे में ॿुधाईंदो या वरी का नई डीलिंग कंदो छा कंदो छा नेक्स्ट एपिसोड में वारिस ऐं मीरा खे कमाल ख़ान वाकई मारण जी कोशिशि कंदो या हाकिम ख़ान खे ख़बर पइजी वेंदी या न। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त हिनखे फॉलो लाइक शेयर ऐं ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त हाकिम ख़ान जेको आहे कोशिशि कंदो वारिस ऐं मीरा खे हिते मारे छॾियां, लेकिन आम हाकिम ख़ान खे इहा शक पइजी वेंदो कमाल ख़ान कोशिशि कंदो त वारिस ऐं मीरा खे हिते मारे छॾियां। इहो शक हाकिम ख़ान खे पइजी वेंदो ऐं पंहिंजे कमदार खे होशियारु करे छॾींदो त इहो कमु न थियणु खपे, न त खूनी जहिड़ो जंग शुरू थी वेंदो। इहे हिते मरणु न खपनि, कमाल ख़ान खे इन जी इजाज़त नाहे ॾियणी। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो त ओठो इजाज़त वठी हाकिम ख़ान खां वञी पुॼंदो रईस गफ़ार ख़ान जो ॻोठु, पाण उते पुॼंदो रॿनि वारा बि ॾिसी वठंदा ऐं हाकिम ऐं ओठो मिलणु कोशिशि कंदो रईस गफ़ार ख़ान सां, उन सां डीलिंग कंदो ऐं रॿनि खे इहा ॻाल्हि कंदो त मीरा फलाणी जाते ॿधल आहे, जीअं हो चए थो जहिड़ो वधे हाकिम ख़ान सां। ऐं सॼी कहाणी ॿुधाईंदो ओठो। हिन चकर रॿनि एतबार मतां घटि करे इन ॻाल्हि ते वारिस जी ॻाल्हि ते एतबार कंदो। वारिस ॿधल हूंदो पर मीरा वारी ते मतां घटि करे, लेकिन रॿनि खे एतबार ॾियण जे लाइ ओठो पूरी कोशिशि कंदो ऐं मीरा सां पंहिंजो वाइदो निभाइण जी बि कोशिशि कंदो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों, ओठे खे छॾे ॾींदा छाजे करे उन्हनि खे भउ आहे ओठे खे न छॾियोसीं त मतां वारिस खे मारियो वञे। ऐं जेको मोहब आहे इहो अॻिते हली जेको हाकिम ख़ान सां गद्दारी कंदो, इहो पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ रईस गफ़ार ख़ान सां मिली वेंदो। इहो बि अॻिते इहो किसो थींदो ऐं अनक़रीब जेको आहे रॿनि छॾाइण जी कोशिशि कंदो वारिस ऐं मीरा खे, जॾहिं उनखे पक पइजी वेंदी, लेकिन ओठो पंहिंजी पूरी चाल खेॾंदो ऐं हाकिम ख़ान इन जहिड़े खे रोकण जे लाइ पूरी कोशिशि कंदो ऐं कमाल ख़ान जहिड़े खे वधाइण जी पूरी कोशिशि कंदो। अनक़रीब इन्हनि जहिड़ो वधी बि वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।